केस 11 क्लिनिक ॿाहिरां लिखायो वियो त औरत जो अंदरि अचणु मना आहे। डॉक्टर इशरत शरीफ़ुल नफ्स इंसान हो जंहिं पंहिंजी ड्यूटी खे इबादत सम्झी निभायो ऐं सॼे शहर में हिन खे सभु पंहिंजी फैमिली डॉक्टर करे सम्झंदा हुआ। अहिड़ो इंसान पंहिंजी कहाणी ॿुधाईंदे रोई वेठो ऐं चयईं, ज़िंदगी जा वॾा ख्वाब हुआ, मूं सोचियो हो पंहिंजे शानदार मुस्तक़बिल जी जंग फ़तह करे नेठि कामयाबी जो झंडो लहराईंदसि, पर सभु ख्वाब भोरा भोरा थी विया। ख़ुदकुशी ॾोह आहे जंहिंसां वजूद ख़तमु न कजे, पर मां रोज़ पंहिंजे ज़मीर अॻियां मरां थो ऐं उन ॾोह जी सज़ा बि सहां थो, पर वजूद खे मारे ॾोह खटणु नथो चाहियां। अंदरां सॼो ख़तमु थी वियो आहियां, डॉक्टर माण्हू आहियां, रोज़ राति जो निंड जी टेबलेट खाई सुम्हां थो, पर निंड पंहिंजो करण लाइ तयारु न आहे। केॾी महिल शोपनहार जो कॉल यादि ईंदो आहे त औरतूं कुतनि वांगुरु आहिनि, जेसीं उन्हनि खे खाराईंदा तेसीं तव्हां सां वफ़ा कंदियूं। डॉक्टर इशरत जंहिं ॿुधायो त मूं ॾे इमरजेंसी में कॉल आई, मां मरीज़ ॾिसण उन घर वियसि। उन घर जा मालिक मुंहिंजा वेझा दोस्त हुआ। मां जीअं ई उन ॾींहुं उते पहुतसि, घर में केरु न हो सवाइ सीमा जे। हू बेड ते सुती पई हुई। मां पहुतसि त सीमा जो ब्लड प्रेशर पंहिंजे तवाज़ुन में न हुयो। मां हिन खे इलाजु ॾिनो ऐं पुछियमि घर वारा काॾे विया आहिनि। सीमा चयो, अदी जी शादी ते। मां चयो, वॾी तूं आहीं, तोखे छॾे नंढी अदी जी शादी? खिली, डॉक्टर साहब, हाणे तूं त घर जो भाती आहीं, सभु कुझु ॼाणी थो, उहो सुवाल मूंखे तकलीफ़ थो ॾिए। मां मुंहं जी मुशाइबत सां खिली सामान ऐं बैग संभाले निकिरी आयसि। राति जो वरी सीमा जो मैसेज आयो, पंहिंजा ॾुख सूर वंडण लॻी। मां हिन खे सम्झाए आथत ॾींदो रहियसि। नेठि असां जूं उहे कचहरियूं वीडियो कॉल्स ते पहुतियूं ऐं रोज़ जो मामूल बणिजी वियूं। असां हिकु महीने में हिकु ॿिए जे जिस्म जा तिर ऐं निशान बि ॻणे वरिता हुआसीं। डॉक्टर ॿुधायो त मां पंहिंजी ॻाल्हि खे वधाईंदे सीमा खे चयो त छा असां शादी करे सघूं था? सीमा चयो, घर वारनि खां पुछां, हिननि जो इसरार ॾिसां। उन विच में सीमा कॾहिं कॾहिं मूंखां पैसा बि वठंदी रही। नेठि कॾहिं सीमा बि इसरार क़बूलियो त मां भाउ सां ॻाल्हायो आहे, असां शादी कंदासीं, पर हिकु शर्त आहे त अव्हां सां शादी कंदसि, उहा मुंहिंजे भाउ जी ख़्वाहिश आहे। मां चयो, ज़रूरु, जॾहिं असांजी शादी थिए थी त असां हिक ॿिए जा वारिस हूंदासीं। नेठि सीमा जे भाउ मूंखे पंहिंजे घर घुरायो। शादी जूं ॻाल्हियूं थियूं, जंहिंमें शर्त हुयो त हीउ बंगलो सीमा जे नाले कंदे। डॉक्टर चयो, मूंखे को गुमान ई न हो जो मां शरीफ़ माण्हू हुअसि। हा करे छॾियमि ऐं पोइ सादगी में शादी थी वई। डॉक्टर ॿुधायो त मां 40 साल शराफ़त में गुज़ारिया, मां कॾहिं को ग़लति कमु न कयो। हर माण्हू में हिकु सादगी ॾिसी उनखे पंहिंजो अज़ीज़ सम्झंदो हुयसि। जॾहिं सीमा जे भाउ उहा डिमांड कई त मां हा कई। हाणे सीमा मुंहिंजी हूंदी त हीउ बंगलो मां काॾे कंदसि? सभु कुझु हुते पियो हूंदो, हिकु ॾींहुं इंसानु हलियो वेंदो। मां उहो बंगलो लिखी ॾिनो। असांजी शादी खे हिकु हफ़्तो बि न गुज़रियो, सीमा जो रवैयो सफ़ा मटिजी वियो। हू चेड़ाक तबियतनि में तेज़ ऐं रोज़ अजायो झेड़ो करणु लॻी। मां हिन खे घणो प्यार मां सम्झायो ऐं पोइ नेठि हिन पंहिंजे दिमाग़ जी ॻाल्हि ॿाहिरि कढी। मूंखे तलाक खपे। मां सीमा जे भाउ सां मिली उहो अहवाल ओरियमि, पर हिन बि मुंहिंजी हिकु न ॿुधी, भेण जो पासो खणी बीही रहियो। नेठि मां बि सोचियो, रोज़ जे शोर खां पोइ तलाक बहितरु रहंदी। डॉक्टर इशरत चयो त मां उन राति सीमा जी पेरांदी खां सुम्ही ऐं रोअंदो रहियसि, पर पोइ बि हिन खे को हया या शर्म न आयो। नेठि सुबुह जो बंगले जा दस्तावेज़, ॾाज ऐं ॿियो सामान खणी भाउ सां निकिरी वई। कुझु वक़्त खां पोइ मूंखे उहो बंगलो ख़ाली करणो पियो ऐं मां पंहिंजी क्लिनिक ते रहणु लॻसि। मुंहिंजी ज़िंदगी जे अहिड़े वाक़े मूंखे अंदरां सफ़ा ज़रा ज़रा करे छॾियो हो। औरत ज़ात खां मूंखे हिन वक़्तु नफ़रत थियणु लॻी आहे ऐं हाणे मुंहिंजी क्लिनिक ॿाहिरां बोर्ड लॻल आहे त औरत जो अंदरि अचणु सख़्तीअ सां मना आहे। मूंखे औरत ज़ात खां नफ़रत थी वई आहे। सीमा सां मां बेपनाह प्यार कयो हो। हिन इंटरव्यू दौरान डॉक्टर असुल ॻाल्हि लिकाई हुई, पर मुंहिंजी खोजना जारी रही। हफ़्ते खां पोइ जॾहिं वरी डॉक्टर सां मुलाक़ात थी, मां कुझु ॻाल्हियूं छेड़ियूं ऐं पुछा कई त डॉक्टर, भला अव्हां शहर छो तब्दील कयो?
कचहरी दौरान मूंखे पहिरें ॾींहुं ख़बर पइजी वई हुई त डॉक्टर जी ज़हनी हालत ठीकु न आहे। ख़ैर, डॉक्टर ॿुधायो त सीमा मुंहिंजो सभु कुझु खणी वई। आख़िर में तलाक खां पोइ मूंखे ब्लैकमेल कंदी हुई त पैसा ॾे, मूंखे शादी खां पहिरियां वञूं। असांजूं वीडियोस कॉल्स सीमा वटि महफ़ूज़ हुयूं ऐं हिन शादी खां पोइ ज़ाल मुड़ुस जे मेलाप वक़्तु वीडियोस ठाहियूं हुयूं। तलाक खां पोइ हिन उहे वीडियोस में पाण खे लिकाए मूंखे ज़ाहिर करे मूंखे चयो त जेकर मुंहिंजी डिमांड पूरी न कंदे त मां ही पाड़ो ऐं शहर तोखे छॾाईंदसि। ऐं पोइ सीमा उहे वीडियोस वायरल कयूं। मुंहिंजी साख ख़राब थी वई। रोज़ी क्लिनिक ऐं कैरियर ते असरु पियो। पाड़े ऐं शहर वारा नफ़रत जी निगाह सां ॾिसण लॻा। ज़हनी तौरु मफ़लूज थी वियसि। तंहिं करे मां उहो शहर ई छॾे